नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॾखण खां ख़बर ॾींदा हलूं त ॾखण वेझो ॻोठ अमीर बख़्श जियो जे पुरतन जी कंहिं बि चूंडल नुमाइंदे सार कोन लधी है। मज़ूर तोड़े संदुस जा नंढड़ा बचड़ा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो ॾखण में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर जमील अहमद मारफाणी पंहिंजी रिपोर्ट में। मौजूद आहियूं ॾखण शहर में। अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हिते जेके गरीब आहिनि जेके ग़रीबनि खे माना राशन ॾिनो वियो आहे, जेके उन जा बचड़ा बुखूं काटे रहिया आहिनि, पर हुकूमत खे या हितां जी चूंडियल MP MNA खे बि तरस नाहे आयो त लड़ी अची करे उन ग़रीबनि जी मदद करे। पर अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं हितां जा ग़रीब अवाम आख़िरकार जेको आहे त ख़ुदकुशियूं करण ते मजबूर थी विया आहिनि। हितां जे अवाम जो चवणु आहे, ग़रीब पोरियतनि जो चवणु आहे त असांखे जेको आहे त राशन ॾेई करे असांखे बचड़नि खे ऐं असांजे जेको आहे त असांजी ज़िंदगी बचाई वञे। अचो त उन्हनि ॻोठाणनि या उन्हनि पोरियत मज़दूर माना जेको आहे पुछूं तबिके खां त उनजो वधीक छा चवणु आहे। त मां मीडिया वारनि जो अवामी न्यूज़ वारनि जो थोराइतो आहियां, जंहिं असांजी ॿजाड़ा अगम क्लिप हलाई उन जे करे हिकिड़े असांखे दोस्त हिकिड़ो कमु ॾिनो सेठ गुलाब सूमरे ॾखणनि में त उस्ताद छो तव्हां ईअं परेशान हो या अहिड़ी तुंहिंजी क्लिप आई आहे, कंहिं तुंहिंजी मदद कई आहे न कई आहे। मां चयो त असांजी मदद गवर्नमेंट जे तरफ़ां कंहिं बि न कई आहे या सरमाएदार जे तरफ़ां बि माना कंहिं न कई आहे। असांजी इहा महिरबानी तौरु इहा अवामी न्यूज़ वारनि महिरबानी कई, जेको इहे हलियो प्रोग्राम उन्हनि ॾिठो, उन संगल जे करे असांखे इहे कमु मिलियो आहे। न कंहिं बि न, असांखे गवर्नमेंट जे तरफ़ां कंहिं बि मदद न कई आहे। हिकिड़ो माण्हू आयो गुमनाम, जेको 5 किलो अटो हो, 5 किलो चांवर आहे, कुझु घी हुयो, कुझु दालियूं हो, उन्हनि जी महिरबानी आहे। 2 टे ॼाणा उहो राशन पाणी हलियो उन्हनि असांखे ॾिनो आहे। बाक़ी कंहिं MP जा MNA या कंहिं तालके जे हिसाब सां कंहिं वस वारे असांजी सार संभाल न लधी आहे। हिते मजबूर थी विया आहियूं, ख़ुदकुशी करण लाइ मजबूर थी विया आहियूं। असां सां महिरबानी ख़ुदा करणु मुराद शाह खे असां अपील था कयूं, PP चेयरमैन बुलावल भुट्टे साहिब खे असां अपील था कयूं त असां मज़दूरनि ऐं मज़दूर तबिके ख़ासि करे जेके असां हे हक़ु असांजो आहे, मज़दूर तबिके जो हक़ु आहे। असां मज़दूर तबिको जो ख़्यालु कयो वञे। मज़दूर तबिके खे राशन पाणी कोन मिलियो आहे, सरमाएदारनि खे मिलियो आहे, वॾेरनि खे मिलियो आहे, अमीरनि खे मिलियो आहे। असां ग़रीब माण्हू मज़दूर काॾे वञूं, न बचड़नि खे अन्न पाणी, न पाण खे अन्न पाणी, न कपिड़ो, न छा मथां ई त असां हिकु महिरबानी कनि। अवां हीअ जेको आहे त पोरियतनि जा वीचार ॿुधा। उन्हनि जो चवणु आहे त असां सां को बि हिन वक़्त ताईं कान, न त असां मजबूर रोड ते निकिरी करे जेको आहे ख़ुदकुशी करण ते मजबूर थी वेंदासीं। ऐं इन जो वधीक चवणु हुयो त जेकर असां सां मदद न कई वई त असां पोइ हे 8 या 10 मज़दूर न, पर लेकिन 100 मज़दूर रोड ते बीह एतिजाजी मज़ाहिरो कंदासीं। ऐं हिन जो चवणु आहे त असां ख़ुदा रा असांजी मदद कई वञे, असांजे बचड़नि जी बुखूं जेके काटे रहिया आहिनि उन्हनि खे बचाए वञे। जेको जमील अहमद मारफाणी, अवामी न्यूज़ TV ॾखण। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।